अॼुकल्ह सिंध में सैयदनि जे पीरनि जे करामतुनि मौजज़नि वहशत बरबरत ज़ुल्म ऐं ॾन पिट दुआ बाबति तमामु घणो बहस हली रहियो आहे। छा वाकई सैयदनि पीरनि वटि का करामत आहे? हू कानी ऐं करामत जा साहिब आहिनि, हुननि जी पिट जी दुआ लॻे थी? दोस्तो, मां आहियां तव्हांजो हैदर मल्ला ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल ते मज़ामत। मां पंहिंजी ज़िंदगीअ जे खोड़ तजुर्बनि मुशाहिदनि बाबति तव्हां सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गुफ़्तगू कंदो रहंदुसि। हीअ 80 जे ॾहाके जी ॻाल्हि आहे। ईद उल उज़ा जी ईद हुई ऐं असां छाकाणि त अञा शागिर्दी जे दौर में हुआसीं, कुझु दोस्त गॾिजी साईं जेम्स जे सन शहर में साईंअ जे हवेली जे पासे वारे बंगले ते साणुसि मुलाक़ात लाइ वियासीं। मांजंद ऐं सन जीअं त हिकिड़ो ॻोठु आहे, त पोइ रवायतनि जीअं ईद ते पंहिंजनि वॾनि सां बुज़ुर्गनि सां ऐं बाअसर माण्हुनि सां माण्हू मुलाक़ातुनि लाइ मुख़्तलिफ़ बंगलनि ते वेंदा आहिनि। पर साईं जेम्स सां मुलाक़ात न बाअसर हुजणु न ई कंहिं वॾेरे जी हैसियत में, बल्कि फ़िक्री तौर ते उन सां गॾु हुजण जे करे उन सां हर ईद ते या ॿिए हफ़्ते चोथे हफ़्ते उन सां मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं। साईं जेम्स वटि उन मुलाक़ात दौरान सन जे भरिसां ई ॻोठु आहे कलरी। उन कलरी जा कुझु माण्हू मुलाक़ात करण आया। उन्हनि में हिकिड़ो माण्हू हो, उनजो नालो हो क़ुर्बान मलंग। अलाह ताला उनखे जन्नत नसीब करे हाणे हू वफ़ात करे वियो आहे। ऐं उहो आयो साईं जेम्स जे कमरे में। तक़रीबन सभु माण्हू कुर्सियुनि ते वेठल हुआ, पर कलरी जा गांचा जीअं त सन जे सैयदनि जा न सिर्फ़ु मुरीद हुआ पर राज बि हुआ ऐं पाड़े में रहंदड़ हुआ। त क़ुर्बान गांचो उन सां ईंदड़ जेके ॻोठाणा हुआ उहे अची हेठि कालीन ते वेही रहिया। साईं जेम्स उन्हनि खे चयो त तव्हां उथी मथे थी वियो, त उन्हनि ॿाहूं ॿधी चयो, न साईं बसि तव्हांजे पेरनि में वेठा आहियूं, तव्हां दुआ कजो। क़ुर्बान गांचे जे दुआ लफ़्ज़ खां पोइ साईं जेम्स चयो त बाबा, न मुंहिंजी दुआ लॻंदी आहे न पिट लॻंदी आहे, बल्कि सिंध जे कंहिं बि सैयद ऐं पीर जी न दुआ लॻंदी आहे न पिट लॻंदी आहे। साईं जेम्स चयो त 2 ॾींहं पहिरीं मूं वटि बदर आयो। बदर साईं जेम्स जो पोटो आहे ऐं हाणी शाह हैदर सनाई गादीअ जो गादी नशीन आहे। बदर शाह जेको पायलट बि रहियो आहे PI में। साईं जेम्स चयो त मूं वटि आयो ऐं चयईं त मुंहिंजा कबूतर रोज़ु ॿिली खाई वञे थी, ॾाॾा तव्हां उनखे पिटियो त उहा मरी वञे। साईं जेम्स चयो त मूं बदर खे चयो त जेकॾहिं मुंहिंजी पिट लॻे हा त पोइ रोज़ु मां पाकिस्तान खे पोइ पिटियां, पाकिस्तान कॾहिं को टुटी वञे हा। इन करे न दुआ लॻे थी न के सैयद पीर जी पिट लॻे थी। ईअं कचहरी कंदे कंदे गुफ़्तगू कंदे कंदे साईं जेम्स चयो त केतिरा ई माण्हू सिंध में दावा कनि था त असीं कानी करामत वारा आहियूं। त क़ुर्बान मलंग गांचो ॿहिराड़ी जो माण्हू, गुफ़्तगू जो ॾाढो सुठो ऐं सालक माण्हू जीअं थींदा आहिनि तीअं हो। त उन चयो साईं हिन वक़्तु ज़िंदा वली अहमद शाह नासिरी वारो आहे। त साईं जेम्स त कुझु वक़्तु सोचुनि में हलियो वियो ऐं पोइ साईं जेम्स जीअं रवायतनि थोरी निंड में हलियो वेंदो हो, ईअं अखियूं पूरे साईं कुझु घड़ियूं ईअं महसूसु कयोसीं त ॼण निंड में हलियो ऐं पोइ अखियूं खोलियईं। चई अहमद शाह नासिरी इहो त न आहे जेको जंहिंजे लाइ मशहूरु आहे त माण्हू उन जे पुठियां सलवात या कलमूं पढ़नि था त उन्हनि खे जवाबु ॾिए थो त बाबा मूंखे छो तंग कयो अथव? त क़ुर्बान मलंग चयो, जी साईं बिस्मिल्लाह, इहो ई आहे, इहो ई आहे, उहो ई कानी करामत वारो ज़िंदा वली आहे। साईं जेम्स कहाणी या किसो ॿुधायो त हीउ जेको मौजूदा वज़ीर आला हो मुराद अली शाह, हिन वक़्तु जेको आहे उनजो पीउ उन वक़्तु वज़ीर आला अब्दुल्ला शाह। अब्दुल्ला शाह जो पीउ वफ़ात करे वियो। ग़ालिबन हुनजो नालो बि सैयद मुराद अली शाह हो ऐं उनजी तदफ़ीन लकीअ में थी।
लकीअ जे शाह सदर मुक़ाम में, त सिंध जा समूरा सैयद उहे सभु अची गॾु थिया। साईं जीएमसद बि उन तदफ़ीर में शामिलु हो। त जीअं क़ुर्बान मलंग या गांइचे साईं जीएमसद सां ज़िक्र कयो, तीअं कंहिं माण्हूअ साईंअ सां ज़िक्र कयो त हीउ अहमद शाह नासिरी इंतई कानी करामत वारो आहे, जंहिंजी जेकी ही ज़बान मां कढे थो सो थी थो वञे। साईं जीएमसद माण्हू मोकिलियो, क़ब्रिस्तान में सभु वेठा हुआ। तदफ़ीन दौरान अक्सर ईअं थींदो आहे त माण्हू 5-5, 8-8, 12 माण्हुनि जा टोला ठाहे वेही पाण में कचहरी कंदा आहिनि। जेसीं तदफ़ीन थी वठे, कांधी जेके हूंदा आहिनि उहे वेही रहंदा आहिनि, को वण जे हेठां, को चोकड़ी हणी वेंदो आहे, को हाल अहिवाल, को कचहरी। पोइ उन कचहरीअ में जेको मरी वेंदो आहे, मरिया त उनजी चङाइनि जो बि ज़िक्र थींदो आहे, ऐं पोइ दुनियादारी जूं ॿियूं ख़बरूं बि थींदियूं आहिनि। माण्हू वियो, अहमद शाह नासिरी खे वठी आयो। साईं जीएमसद उन सां इंतई गर्मजोशी सां मिलियो, बकुल साईं जीएमसद जे। त मां उनखे चयो त तव्हां बाबति हिते ज़िक्र थियो आहे त तव्हां तमामु वॾी कानी करामत वारा आहियो ऐं तव्हां हिन दौर जा ज़िंदा वली आहियो। सो तव्हां ही हमरा पासे में को हमरा वेठो, उनजी ॿांह भॻल हुई, जीअं ॿैराड़ी में ॿांह भॼंदी आहे त फुट पटियूं ॿधी ऐं उनखे ॻिचीअ में वरी हिकिड़ो रसी विझी या धाॻो ॿधी ऐं उन ॿांह खे हिते रखी हलंदा आहिनि। साईं जीएमसद उन इशारो कयो त तव्हां इहो कयो, तव्हां कानी करामत वारा आहियो, वली आहियो, त हिन जी भॻल ॿांह मूंखे जोड़े ॾियो। अहमद शाह नासिरी कुझु वक़्त लाइ इंतई परेशानी जे आलम हलियो वियो ऐं साईं जीएमसद खे चई, साईं मां इहा टुटल ॿांह जोड़े नथो सघां। साईं जीएमसद खिली चयसि त जेकॾहिं तूं टुटल ॿांह जोड़े नथो सघीं त पोइ जेकॾहिं तूं वाक़ई वली आहीं, कानी करामत वारो आहीं, ज़िंदा पीर आहीं, त पोइ मूंखे पाकिस्तान टोड़े ॾे। ऐं पोइ साईं जीएमसद चयो त अहमद शाह नासिरी मूंखे को बि जवाबु कोन ॾिनो ऐं पाण उथी हलिया विया। सिंध में सैयदनि ऐं पीरनि जी करामत जो इहो आलम आहे। ऐं साईं जीएमसद जहिड़ो माण्हू अहमद शाह नासिरी बाबति ही कहाणी किसो हिकिड़े ईद जे मौक़े ते मौजूदु सभई माण्हुनि जे अॻियां ॿुधाए थो। अॼु अहमद शाह नासिरी मटियारी जे भरिसां दफ़न आहे ऐं उन बाबति इहा मालूमात मिले थी त उन वटि जेको लंगर हले थो उहो माण्हू अचनि था 5 सालनि ताईं माण्हुनि जा नाला लिखिया पिया आहिनि। माना तव्हां जेकॾहिं वेंदव त असांखे हिते लंगर करिणो आहे या असांखे हिकिड़ो वेलो मानी खाराइणी आहे, त उते मौजूदु जेके ख़लीफ़ा आहिनि पीर जा, उहे तव्हांखे बुक कढी ॿुधाईंदा त हाणे तव्हां 5 सालनि खां पोइ फलाणी तारीख़ ते अचो, तव्हांजो ॾींहुं इहो मुक़ररु आहे, उनखां अॻु असां वटि टाइम कोन्हे। असां वटि एतिरी बुकिंग आहे। त सिंध जे सैयदनि, पीरनि, कानीअ जे करामतनि, वलियुनि, ज़िंदा पीरनि वटि न सिंध जे मसइलनि जो हलु आहे, न पोरे तबिके जे मसइलनि जो हलु आहे, न गुरबत मां निकिरंदड़ माण्हुनि जे मसइले जो हलु आहे, न बीमारनि जे इलाज जो उन्हनि वटि हलु आहे। जॾहिं हे पाण बीमार थियनि था त पोइ साउथ सिटी ऐं आगा खान अस्पतालुनि में दाख़िल थियनि था ऐं बाज़ारि जॾहिं ग़रीब ऐं मिसकीन माण्हू बीमार थियनि था त उन्हनि खे धागा वटे ऐं पाणी पड़ी ॾियनि था। इन करे सिंध जे माण्हुनि खे सुजाॻ थियण जी ज़रूरत आहे। हीअ जेका फ़ातिमा वारो किसो थियो आहे ख़ैरपुर मीरठ ज़िले में राणीपुर में, उनखां पोइ जेका मुहिम हली आहे इहा मुहिम बंदि न थियणु खपे। इन मुहिम ते अञा वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। माण्हू हिन अक़ीदे परस्ती ऐं तोहम परस्ती मां निकिरनि, माण्हू हिन बुत परस्ती मां निकिरनि, माण्हू हिन क़बर परस्ती मां निकिरनि, माण्हू ज़िंदा आहिनि ऐं ज़िंदा माण्हुनि जी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारीनि। ग़ुलामियुनि जे समूरनि शिकिलनि खां हू तौबा ताइब थियनि या शिकिलनि खां इनकार कनि। उन लाइ जेके पढ़िया लिखिया माण्हू आहियो, उन्हनि माण्हुनि खे हिन मुहिम खे ज़िंदा रखिणो आहे। जिते बि हुजो माण्हू खे ॿुधायो त हीअ पीर, हीअ सैयद, इहे मुल्की जबर में जॾहिं जबर थिए थो, मुल्क जो जबर थिए थो, रियासत जो जबर थिए थो, रियासती इस्टेब्लिशमेंट जो जबर थिए थो, त उहे जबर करण वारनि सां गॾु आहिनि, महकूमनि ऐं मज़लूमनि सां गॾु कोन्हनि। ऐं जेके महकूमनि ऐं मज़लूमनि सां गॾु न आहिनि, न उन्हनि जी पिट लॻंदी आहे, न उन्हनि जी दुआ लॻंदी आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।